देखो यार सिंधी, जज्बात अपनी जगह, लेकिन जरा दिल से सोचे, क्या कराची पर हमारा हक नहीं बनता? तो साबित कर, आऊं मञण लाइ तैयार आहियां। देखो यार, पाकिस्तान के लिए हमने अपना सब कुछ छोड़ा। जब पाकिस्तान में दाखिल हुए तो हमें कहा गया कि पाकिस्तान आगे है, और हमें इस तरह आगे करते करते कराची तक ले आए, जहां सिर्फ रेत उड़ रही थी और समंदर का खारा पानी था। हमने सोचा चलो यही पाकिस्तान है तो इसी को बना लेते हैं, और अब देखो, कराची को हमने दुनिया का 7वां बड़ा शहर बना दिया। अब यार खुद सोचो, जिस कौम ने इसको बनाया, क्या उसका इस पर हक नहीं बनता? पहिरीं मूंखे इहो ॿुधाए त तव्हांखे कंहिं ॿुधायो आहे त जॾहिं अमीं कराची में दाख़िल थिया त हिते रुगो मिटी हुई? कराची जी तारीख़ जी ख़बर आहे अव्हांखे? अव्हां जे नसल खां डिघी कराची जी तारीख़ आहे। केरु थो चवे कराची अव्हां ठाहियो आहे? अव्हां जे नसल जी पैदाइश ते 47 खां पोइ जी आहे। असांजो कराची ते सदियुनि जी तारीख़ आहे। कराची जी तारीख़ यूनानी दौर खां शुरू थिए थी। तॾहिं अव्हां जो नसल हिन दुनिया ते बि कोन हो। अरबन जे दौर में इन्ही कराची खे देबल बंदरगाह सॼो वेंदो हो, जितां मोहम्मद बिन कासिम सिंध ते हमिलो कयो। 1772 ईस्वी में जॾहिं इन्ही बंदरगाह खे मस्कत ऐं बहरीन सां ॻंढियो वियो, तॾहिं नंढिड़ो कराची ॻोठ तिजारत जो मर्कज़ बणिजी वियो ऐं हिकु ख़ूबसूरत शहर जी शक्ल में तब्दील थी वियो। 1770 वारे ॾहाके में सिंध में करोड़नि जो दौर हो ऐं इन्ही कराची खे बलोचिस्तान जे खान ऑफ कलात खे तोहफ़े तौरु ॾिनो वियो। ऐं इन खां पोइ जॾहिं टालपुरनि जो दौरु आयो त कराची खे खान ऑफ कलात खां इन करे वापसि पुरियो वियो छो त हीउ सिंध में तारीख़ी शहर जो दर्जो रखंदो हो। थोरो गौर कयो, 1775 में बि कराची सिंध में तारीख़ी हैसियत रखंदो हो। 18वीं सदी में कराची हिकु तरक़ी याफ़्ता शहर हो ऐं पूरी दुनिया जूं नज़रूं इन कराची ते हुयूं। 1839 में अंग्रेज़नि जे हमले जो सबबु बि इहो कराची ई हो। 1880 वारे दौर में कराची खे दुनिया जे जदीद तरीन शहरनि में शुमार कयो वेंदो हो। इन्ही करे पाकिस्तान जी आज़ादी खां पोइ पाकिस्तान जो कैपिटल सिटी बि इन्ही शहर खे मुक़ररु कयो वियो। कंहिं अव्हां खे इहे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि त कराची खे अव्हां ठाहियो आहे? हक़ीक़त हीअ आहे त अमीं हिंदुस्तान खां जॾहिं कराची में दाख़िल थिया त अव्हां वटि पाइण जा कपिड़ा बि न हुआ, न इल्म हो, न ई हुनर हो। पोइ बि अहिड़ी फ़क़ीर क़ौम खे असां भलीकार कयो, कराची जहिड़े शहर में रहियो जिते अव्हां कपिड़ा पाइण सिखिया। पर चवंदा आहिनि त बेनसली क़ौम पंहिंजी औकात ज़रूरु ॾेखारींदी आहे। जॾहिं हिन शहर तव्हांखे पंहिंजे पेरनि ते बीहारियो त 80 वारे ॾहाके में अव्हां हिन शहर खे यरगमाल बणाए छॾियो। कोरंगी में पुल ऐं नॉर्थ नाज़िमाबाद में पार्क ठाराए चओ था कराची असां ठाहियो आहे। शर्म न अव्हांखे आहे ऐं न ई उन्हनि खे जेकी अव्हांखे इहे ॻाल्हियूं ॿुधाइनि था। 47 खां अॻु अव्हां जी का तारीख़ कोन्हे। पाकिस्तान खां पोइ अव्हां जी इजाद थी आहे। कराची खे जिन ठाहियो उहे सिंध लाइ अज़ीम माण्हू हुआ, नस्ली हुआ, गैरतमंद हुआ। अव्हां जी गैरत जो अंदाज़ो इन मां लॻाए सघिजे थो त 72 साल गुज़रण बाद बि अमीं मुहाजिर आहियो। पंहिंजे पाण खे क़ौम सॾायो था त अव्हांखे एतिरी ख़बर हुअणु खपे त क़ौम हमेशह पंहिंजो वजूद रखंदी आहे ऐं तव्हांजो वजूद छा आहे। हिंदुस्तान में रही हिंदुस्तानी न थिया, पाकिस्तान में रही पाकिस्तानी न थिया ऐं सिंध में रही सिंधी न थिया ऐं पंहिंजे पाण खे क़ौम सम्झो था। सुठो थियो अव्हांखे रोडनि जा टीका कोन मिलिया। जेकॾहिं कराची खां इस्लाम कोट ताईं रोड ठाहियो आहे त 10 सालनि खां पोइ चओ आहे साहिली पट्टी असां ठाही आहे। अमीं पंहिंजे पाण खे न ठाहे सघिया त कराची किथां ठाहींदा? सिंध असांजे रूह में समायल हिकु अहिड़ो जहान आहे जंहिं ते रहंदड़ हर सिंधी जो सिर इंतां कुर्बान आहे। यादि रख, सिंध खे विरहाइण सिंधियुनि लाइ गार आहे ऐं तुंहिंजे लाइ कराची सूबो ठाहिणु इन करे नामुमकिन आहे छो त तुंहिंजे नसल खां डिघी कराची जी तारीख़ आहे।